मुझे महबूब जे दरता ओ खजानो ही न खुटणो खजानो ही न खुटणो वठण वारा अञा आहिनि तुंहिंजी तारीफ़ में नातूं साईं लिखण वारा अञा आहिनि मदद कर या रसूल अल्लाह चवण वारा अञा आहिनि तुंहिंजी तारीफ़ में नातूं मदीने वारे साईं जी दरबार में आयो या रसूल अल्लाह मुंहिंजो पी मरे पियो वसियत करे वियो त 100 उठ कोई करे ख़ैरात कजो साईं मुंहिंजे वॾे बादशाह पंहिंजे हिसे जा 50 उठ कुठा आहिनि मूं चयो त मां मदीने वारे मीर खां मसइलो पुछां ओ मुंहिंजा महबूब जेकॾहिं मां 50 उठ कुआं बाबे खे सवाब मिलंदो या न हुज़ूर फरमायो त ऐं अमीर जेकॾहिं तुंहिंजो पीउ मुझे मथा कलमे शरीफ पढ़ण वारो सच्ची दिल से पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो इन्हनि उठनि जो सवाब उनखे मिलंदो जेकॾहिं मुस्लमान ना आहे कलमो न पढ़ंदसि काफ़र उनखे सवाब न मिलंदो अब काफ़र के ईसा अलैहि सवाब न मिलंदो भली काफ़र हज़ारे दे ॻोल्हाए बाबा मुंहिंजे वॾनि खे सवाब मिलंदो मगर उनखे सवाब न मिलंदो सवाब मिलंदो मुस्लमान खे मुस्लमान हुजण शर्त हे जेके चवंदा अथव बाबा मर गया मरदूद ख़त्माना दरूद न वञो ओलिया जी मज़ारनि ते पंहिंजे वॾनि जी क़बरुनि ते न वञो बसि इहे मरी विया मिटी जा ढेर थी विया ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो फरमाने मुस्तफ़ा मां मालूम थियो त इहे पंहिंजे वॾनि खे मुस्लमान ई कोन था सम्झनि मदीने वारे छा फरमायो त सवाब कंहिंखे मिलंदो मुस्लमान के हे चवनि था मर गया मरदूद ख़त्माना दरूद न वञो मिटी जा ढेर थी विया हो चवनि था त असांजा वॾा मुस्लमान न हुआ अलाह तुंहिंजा वॾा मुस्लमान न हुया अल्हम्दुलिल्लाह असांजा वॾा मुस्लमान टिनि यारनि खे मञण वारा पंजनि तननि खे मञण वारा करबला जे शहीदनि खे मञण वारा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो औलिया अल्लाह खे मञण वारा हे टिजो कयूं ॿारो कयूं क़ुर जा ख़त्म पढ़ी खे बख़्शूं अल्हम्दुलिल्लाह उहो सवाब उन ते पहुचे थो हे बुंड पूरे आहिनि असां बुंड कोन पूरे आहिनि बाबा जेको इंसान पूरे आहिनि मुस्लमान पूरा थो जेको कुझु ख़त्म दुरूद ताम वर्दे फी सबीलिल्लाह या अलाई साहब इन पहुचा अल्हम्दुलिल्लाह दिसा मिले तो अल्लाह जो कुरान फरमाए तो मुझा अज़ीज़ दोस्तो मुस्तफा फरमाए तो त मुस्लमान आ त मुस्लमान के सवाब मिलंदो दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंदा सा पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब दुआ जेका है मयत पहुंचंदी आहे मदीने वारे साईं जी हदीस मुबारक मल मय्यितु फिल कब्र इल्ला कल गरीकिल मुतगव्विस यंतज़िरु दावतन तलहकु मिन अबिल औ मिन औ अखिन औ सदीकिन औ कमा क़ाल नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वारे मीर फरमायो कब्र में मयत बुॾण वारे जी मिसाल हूंदो आहे दुनिया जो दरिया हुजे को माण्हू ॿुॾे सहारो ढूंढींदो आहे कंहिं ॿूढ़े जो को हथ ॾिसां मथे चढ़ी अचां तरी वञा त मुंहिंजा दोस्तो कब्र हिकिड़ो ऊनो दरिया आहे सम्झो बेटे फरमाए थो त दहशत दम दरिया में जिते जायूं जानारनि पुरज़ो पैदा न थियो तख़्तो मझातन सॼा बेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि को जो कर कुननि में वरिया की न वरनि उते अणतारुनि साड़ सीर लॻाए थो दहशत दम दरिया में
जिते सटाणा संसार बेहद बाबू बरजा हेबतनाक हजार साड़ जाम सतार सिगोरस जो सुपरी लतीफ़ साईं फरमाए थो त दहशत दम दरिया में जिते कुनन जा कड़का सहे कीअं समुंड जा मादी दिल धड़का साहड़ तूं सुणका फरियादी फ़कीर जी मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो क़बर मथां जेको आहे मिटी जा मण पिया मदीने वारो साईं मैयत जी हालत ॿुधाए थो त क़बर में मैयत इंतज़ार कंदो आहे ॿुॾण वारे जी मिसाल हूंदो आहे अबा सच ॿुधा इहो ग़ैब जो इल्मु न आहे त ॿियो छा आहे असांजो ईमान अक़ीदो आहे त मुस्तफ़ा खे अलाह ताला